मुल्तान में 12 डॉक्टरनि समेत तबी अमले जे 18 माण्हुनि में कोरोना वायरस जी सुञाणप। हिन वक्त ताईं मुल्क में केतिरा ई डॉक्टर कोरोना वायरस में मुब्तला थी चुका, जॾहिं त गिलगित बल्तिस्तान ऐं कराचीअ में डॉक्टर कोरोना सबब शहीद थी चुको आहे। कराचीअ में अवाम ते तशद्दुद कंदड़ 6 पुलिस एहलकार मुअतल। कराची जे इलाके गार्डन में लॉकडाउन दौरान शहरनि ते तशद्दुद कंदड़ 6 पुलिस एहलकारनि खे मुअतल कयो वियो आहे। भारतीय फौज जी LOC ऐं वर्किंग बाउंड्रीअ ते हिकु दफ़ो ॿीहर फायरिंग, 2 शहरी ज़ख़्मी। ISPR मूजिब भारतीय फौज पारां चुरीकोट ऐं शुक्रगढ़ सेक्टर जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई वई। ज़ख़्मियुनि जी तबी इमदाद जारी आहे। ऐं हालाणीअ में UC चेयरमैन ख़िलाफ़ औरतुनि ऐं ॿारनि जो एहतजाज। मुज़ाहिरीन चयो त इन मुश्किल घड़ीअ में कोरोना वायरस सबब घरनि में महदूद आहियूं। 2 UCs में राशन विरहायो पियो वञे, पर असांखे चेयरमैन तरफ़ां राशन नाहे ॾिनो वियो। एहतजाज कंदड़नि UC जे चेयरमैन ऐं वस वारनि खां सार लहण जो मुतालबो कयो आहे। ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।